हालाणी रिपोर्टर इमरान अली लाशारी हालाणी अस्पताल में मोटरसाइकिल की चोरी रोज़ जो मामूल बणिजी वियो आहे। लाखा रोड शहर के रहवासी गामण खान खास के लिए असगर अली खास के लिए पंहिंजे ॿारनि खे दवा वठी ॾियारण लाइ हालाणी अस्पताल खणी आया। पर्ची कटाए ॿारनि खे डॉक्टर के ॾेखारे वापस निकिता त संदन 2016 मॉडल सीजी मोटरसाइकिल चाबी चोर काहे विया। उन मौके ते मीडिया अॾोदा ईंदे हिननि चयो त हिननि खां पहिरियां बि केतिरियूं ई मोटरसाइकिलूं चाबी चोर अस्पताल मां काहे विया आहिनि, पर अस्पताल इंतज़ामिया तरफ़ां मरीज़नि जी गाॾीअ खे बीहारण जो मुनासिब बंदोबस्त न हुअण करे चोरियूं रोज़ जो मामूल बणियल आहिनि। हिननि SSP नौशरो फिरोज़ DSP मीरापुर शो हालाणी खां घुर कई त ख़ुदा असां पोरियत मज़दूर आहियूं, रस्तनि ते बि महफ़ूज़ न आहियूं, न कंहिं चौदीवारी अंदरि महफ़ूज़ आहियूं। असांखे मोटरसाइकिल वापसि कराए असां सां इंसाफ़ कयो वञे। जंगल में असांखे ख़तरो घुरिजो अस्पताल में दाख़िल जो चोर गाड़ी का 2016 मॉडल जी गाड़ी का थी वई आहे। मां SP साहब को घुरिजो कयो, DSP मीरापुर को कई बराए महिरबानी करे मूं मिस्किन खे गाड़ी पंहिंजी वापसि करायो। तव्हां छा कंदा आहियो बाबा? सर असां मज़दूरी कंदा आहियूं। मज़दूर बचड़ा वठी आया हो? बचड़ा वठी आयासीं दवा जे लाइ। उहे बच्चा मुंहिंजा ॿार वेठा आहिनि, दरपदर लॻा पिया आहिनि, गाड़ी काढी आहे।